डिप्टी कमिश्नर सांगड़ ज़िले में ॿेड़े खाते जी ख़ाली थियल ज़मीन ते ॿीहर कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। पब्लिक विजिलेंस कमेटी फॉर मॉनिटरिंग फॉरेस्ट लैंड इन सांगड़ जी गरजाणी में DC मिर्ज़ा नासिर अली ॿुधायो त ज़िले अंदरि ॿेड़े खाते जी कब्ज़े हेठि आयल 8,458 एकड़ ज़मीन ख़ाली कराए ॿेड़े खाते हवाले कई वई आहे। हुन चयो त ॿेड़े जी ज़मीन जी लीज़ बाबति केसनि जा फ़ैसिला अचण बाद लीज़ रद्द करे ज़मीन ॿेड़े खाते हवाले कई वेंदी। डिप्टी कमिश्नर जामशोरे तरक्याती मंसूबा तुर्त मुकमल करण जी हिदायत कई आहे। DC फरीदुद्दीन मुस्तफ़ा जारी तरक्याती कम में सुस्तीअ ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त तरक्याती रिथाउनि दौरान पेश ईंदड़ मसइलनि बाबति खेसि आगाह कयो वञे, फंड सही इस्तेमाल थियण घुरिजनि। डिप्टी कमिश्नर जामशोरे वधीक चयो त हू ज़ाती तौर ते तरक्याती रिथाउनि जो दौरो करे कम जे मयार ऐं अॻिभराई जो मुआइनो पिणु कंदो। शहदादपुर में ॾींहं ॾिठे जो हथियारबंद दुकानदार खां फुर करे फरार थी विया। दुकानदार हबीब अहमद ॿुधायो त 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद संदसि दुकान मां 30,000 रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुरे आसानी सां फरार थी विया आहिनि। पूरत मुताबिक़ जवाबदार गिरफ़्तार करे रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। कोडी जी वेझो शाह मोहम्मद तमरानी में स्कूल जी इमारत न हुजण करे थधि में ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त प्राइमरी स्कूल में 2 कमरा आहिनि, जॾहिं त 400 खां वधीक शागिर्द तालीम पढ़ाइण लाइ अचनि था। हुननि चयो त स्कूल में फर्नीचर समेत सहूलियतुनि जी खोट आहे। ॻोठाणनि मुताबिक़ त स्कूल तामीर कराए फर्नीचर समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। खैरपुर वेझो समाजी तंज़ीम तरफ़ां अखियुनि जे इलाज लाइ कैंप लॻाई वई। आरैया वेलफेयर ट्रस्ट पारां सालियानी 13 अहमद अखियुनि जी कैंप में सभई मरीज़नि जी OPD करे उन्हनि खे मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। कैंप में मरीज़नि जा जदीद मशीनरी ज़रिए अखियुनि जा ऑपरेशन करे दवाऊं, चश्मा, खाद खुराक ऐं रिहाइश पिणु फ़राहम कई पई वञे। ऑर्गेनाइज़र हाजी अब्दुल मजीद आरई ॿुधायो त हर साल अहमद अखियुनि जी कैंप में खैरपुर, सखर, कशमोर, कंदकोट ऐं ॿियनि ज़िलनि मां मरीज़ अचनि था, जिन खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि थियूं। सकरन वेझो PP तरफ़ां थैलेसीमिया जे मरीज़नि खे रत जो अतियो ॾियण लाइ कैंप लॻाई वई। ॻोठ माड़ी जलबाणीअ में PP जे सीनियर अॻवान इमामदीन जलबाणी समेत ॿियनि तरफ़ां रत जो अतियो ॾिनो वियो। इमामदीन जलबाणी जो चवणु आहे त हू शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे जनम ॾींहं जे हवाले सां रत जी भेटा पेश कनि पिया। 5 जनवरी ते मुंहिंजे काए जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी सालगिरह जो ॾियारो आहे। उन जे हवाले सां हीअ जेके 2300 नंढड़ा ॿार आहिनि थैलेसीमिया जा, जिन्हनि खे ब्लड जी बोतल चढ़ंदियूं आहिनि, उन जी वजह सां असांजे शहीदनि जी रत जो अतियो ॾिनो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।